अदा मीर अदा जी अदा जी। अदा पानी दे अदा। हाँ गंज अदा गंज गंज पानी। अल्लाह रहम करे बुखार लहे ही न तो। हाँ उथे अदा थोड़ा मथे कर। हाँ हाँ साह नथो थे। अल्लाह अल्लाह अल्लाह। अदा हाणे तबीयत कीअं आगे को छा महसूस करें दो? अदा बस पुछा न कर। जी क्या है? बो परेशानी माखे नहीं। जी जी। अदा माखे परेशानी तुझो खाई है। अदा तोखे मां परेशान कयो आहे अदा भा। अल्लाह खैर कंदो तू छा में माके परेशान कयो अल्लाह तो के हयाती दे। तू भी परेशान है भा। मां परेशान ना आया अदा बस परेशानी माके हिकड़ी आ। जी अदा। इन वलू व्याजी जी जी अदा। 50,000 वतो आ उन ते अदा 5 लाख उनके ॾेई चुको हाणे 2 महीननि जी किस्त छाट थी आहे जाते शहर में ॾिसे तो ही बेस्तो करे तो होटल ते ॾिसे तो न माण्हू ॾिसे तो न छा चए तो मांखे किस्त ॾे। अदा तू टेंशन न कर अल्लाह वॾो आ इन जा बि ॾेई चढ़दासीं। यार इन व्याजन वारनि खे अलाह पहुचे अने गरीबन के साड़े असां त मजबूरी में वतासीं हाणे उन्हनि खे कहिड़ी ख़बर त हिन छाजे खां वता। बस अदा अल्लाह खैर करे अल्लाह तू रहम कर। पैसा चोन तो दे बोलू यार गाल बुद्धू पहिरीं ॻाल्हि त इहा न तोखे हया थियो न शर्म थियो दर त कम अज कम खड़काए आहे बस ईअं सिधो अंदर हलियो आयो आं। कर्जाई आ पैसा वता थी 4 लाख रुपए जो कर्जाई आ। यार 50,000 ते 5 लाख ॾेई चुको आहियां 4 लाख तुंहिंजा आहिनि। तोखे मां पहिरियों ई चयो त हर महीने 50,000 ते 15,000 व्याज थी यकी किस्त ॾींदो तो अचे 2 महीना थिया किस्त छो तो ॾेड़े पोइ 2 महीननि जी घणी थी? 30,000 30,000 पोइ 4 लाख काॾो आया? त न ॾींदे त पोइ थींदा ई न व्याज जे मथां व्याज। 30,000 उहे वरी 2 महीना न ॾिनई त 30 उन्ही ते 60 थी वियो न। कुझु अलाह को ड्रिजो अलाह को ड्रिजो। इज्जत सां पैसा ॾे उन टाइम त वॾा ऐलान करे पियो साईं मूंखे मजबूरी आहे मूंखे पैसा ॾे व्याज थी पैसा वठण महिल ऐलान कयो था ॾियण महिल वरी पहुचे थो हया नथी शकी नथो थिए। अदा तू हिन ॾे ख्याल न कर तू हिन ॾे कन न ॾे कन न ॾे। अदा मां बीमार आ बाबा मरो बीमार आ। घर विकणो छा बि कयो मूंखे इज्जत सां मुंहिंजे पंहिंजी रोज़ी आहे मुंहिंजे बचन जी रोज़ी आहे। यार मां को शौक़ का कोन वता को जुआ का न वता मां जो भाउ बीमार हो इंजे करे वता। मजबूरी में मां कम आयो मां न कंहिं मिट ॾिनई कंहिं माइट ॾिनई मुंहिंजे दर ते आहे मूंखे व्याज ते पैसा ॾे भाउ मुंहिंजो मरे थो चङाई कई आहे त ॾियो न किस्त त ॾियो न। 4 लाख तो वठी चुको हाणे बाक़ी इहो तुंहिंजो 50,000 इहो ॾींदासीं बाबा। बाबा जेसीं ताईं न ॾींदे मुंहिंजो मीटर पियो मुंहिंजो मीटर फिरदई पियो इज़त वारो आहे त मूंखे पैसा ॾेई छॾ अॼु मां तुंहिंजे घर में अकेलो आयो आहियां सुभाणे 10 माण्हू वठी तुंहिंजे घर में वेही रहंदो बेस्ता पैसा न वठण महिल इलाज त कयो कुझु हया कर कुझु हया कर करे ॻाल्हाए कर्ज़ाई आहे मुंहिंजो हीअं हूंदो न चंबो। हाय वाह मुंहिंजा मालिक वाह पैसा ॾे तो बि हेड़े ज़लीलनि खे ॾे तो ॻाल्हाए ख्याल सां पैसा कॾहिं ॾींदे पैसा हिन 3 किस्त ते तोखे ॾींदुमि बाबा पैसा। तुंहिंजो कमु न आहे माई चुप करे वे इज्जत सां पैसा ॾींदा तुंहिंजो कमु कहिड़ो अरे ॿारनि सां ॻाल्हाए कर्ज़ाई आहे न मुंहिंजो पैसा ॾे न पोइ कर्ज़ाई तूं मां सां ॻाल्हाए ॿाहिरि ॻाल्हाए न तुंहिंजो कमु कहिड़ो आहे तूं एतिरो एतिरो लुड़ करे इज्जत सां पैसा ॾे सुभाणे जाथे मिले बेस्तो कंदो मां जे न ॾिनई सुभाणे 20 माण्हू घर ते वठी घर मां टपड़ कढी जाइ ते कब्ज़ो कंदो मां। हाणे हल हितो शिकिल गुम कर वॾो ज़लील इंसान न दर खड़काए थो न छा बस ईअं सिधो बस अंदर हलियो आयो ॼण त पीउ जो घर हुयोसि। अदा तू रो न अल्लाह खैर कंदो पैसा ॾींदो मांसि। अदा तो के बेइज्जती करियो तुझो अदा अदा अल्लाह खैर कंदो को अदा चाक वाला अड़े व्याजर के पाल बचे अदा बस दादा रो न अदा घर से धमकी नहीं अदा घर खाली कर दो मैं अदा घर ते कब्जा अदा इन के लूसी के 50,000 दे करे मां घर खाली करे ॾींदुमि वजाए छडी यार दोस्त थोड़ा मुंहिंजे मुंह में हंदासे रो न अल्लाह के याद के अल्लाह इन्हनि जा पाड़ा बचा गरीबन जा पाड़ा बचा गरीबन जा जुगाया तन गरीबन के दर बदर कयो तन
अल्लाह इन्हनि खे पहुचंदो असांजो बदो आहे इन्हनि ग़रीबनि जो मजबूर हुया मजबूरी में तू अचे मुझे इलाज कयो थी अदा अदा अल्लाह मांखे मारे जान छुटे तुझो अहिड़ी ॻाल्हि न कर, अलाह ख़ैर करे, मुंहिंजी हयात बि अलाह तोखे ॾे। बाक़ी इहा ॻाल्हि तुंहिंजे हक़ जी आहे, अलाह हिन ज़ालिमनि खे लोड़ाईंदो। हिकु ॾींहुं ईंदो न जॾहिं हिन जे घर में पंहिंजे में मजबूरी हूंदी, रुपए रुपए खां दर वसंदा खड़काईंदा, पोइ हिननि खे क़दुरु पवंदो। अल्लाह कंदो बचनि ताईं किरदनि असां सां करनि था अल्लाह कंदो पाण लोड़ींदा जेलनि में पवंदा आमीन। आहे जेलनि वारी ॻाल्हि कर, इहा ॻाल्हि जेलनि कर। में पवंदा अल्लाह। अस्सलाम वालेकुम दोस्तों, ही वीडियो ॾिठो तव्हां यकीन कयो त असांजे हिन ज़िले जैकमाबाद में ऐं पूरी सिंध में अहिड़ा व्याजी ज़ालिम बि आहिनि जेके कंहिं मजबूर कंहिं लाचार को मजबूर लाचार थी करे उन्हनि खां पैसा वठे थो उधारा कंहिं बीमारी जे लाइ या कंहिं ॿिए कंहिं कमकार जे लाइ, त 50,000 ते 15,000 20,000 महीनो व्याज थो थी वञे। ऐं उहो ग़रीब जेकॾहिं व्याज जा पैसा नथो ॾेई सघे त उन्हनि जे घर में घिरिया था अचनि, उन्हनि जूं बेइज़तियूं करनि था, उन्हनि जे नंगनि में अंदरि वञनि था ऐं मजबूर थी करे उहे ग़रीब वीचारा उन्हनि सां नथा ॻाल्हाए सघनि, छो जो हितां जा व्याजी बाक्सर आहिनि ऐं उहे वॾनि माण्हुनि जी टेक ते आहिनि ऐं उन्हनि खे फुल सपोर्ट आहे, पुलिस जी बि सपोर्ट आहे उन्हनि खे। पोइ अहिड़ा ग़रीब मजबूर ख़ुदकुशियूं करनि था, जंहिंजे करे माण्हू मरनि था, जेके ख़ुदकुशियूं करनि था उन्हनि जो कारनामो इहो ई आहे त उहो व्याजी जेके बाक्सर उन ताईं नथा पुॼी सघनि। हाणे जेकॾहिं को व्याजी कंहिंजे घर में ईंदो, कंहिंजे बचनि में कंहिंजे नंगनि में अची वेही रहंदो त गैरतमंद माण्हू उन सां विड़ी नथो सघे त उहो ख़ुदकुशी कंदो। सो ख़ुदा इहा व्याज जी रांदि बंदि कई वञे। असां हितां जे जेको आहे SSP खे और जेको आहे सो DIG सिंध खे IG सिंध खे इहा अपील था कयूं त ख़ासि करे असांजे ज़िले जैकमाबाद में जेको व्याजनि जी जेका रछ आहे, व्याजनि जी जेका रिश्वत वारी वेड़ आहे, इनखे बंदि करायो। हितां जा व्याजी बाक्सरनि जंहिंसां को ग़रीब नथो ॻाल्हाए सघे। हीउ वीडियो असां ठाहियो आहे, यकीन कयो त 100% इहा हक़ीक़त आहे त हितां जा व्याजी बाक्सरनि ईअं माण्हुनि जे अची घर में वेही था रहनि, पोइ गैरतमंद माण्हू ख़ुदकुशियूं करे मरे थो ऐं उनजा बचा यतीम थी था वञनि। ख़ुदा इहो व्याज जो कारोबार बंदि करायो वञे। इहो हिकु अहिड़ो वाक़ियो थियो आहे मुंहिंजे टेक्निकल कॉलेज में मां सां गॾु हरदिल अज़ीज़ माण्हू खिलणो वारो अनवर पयार साहब, इन बि ईअं पिया व्याज ते पैसा खया और व्याजनि अची तंग कयो, उमिरो करे आयो, व्याजनि तंग कयो ऐं ख़ुदकुशी करे पाण खे मारे छॾियईं। प्रोफेसर हुयो, पाण बि नौकिरी में हो, उनजी बेवा बि नौकिरी में हुई, पर व्याजनि एॾो तंग कयो जो उन ख़ुदकुशी करे पाण खे मारियो आहे। असां इंतिज़ामिया खे IG सिंध ऐं बिलावल भुट्टो साहब खे पुरज़ोर हथ ॿधी अर्ज़ु कयूं था त अहिड़े माण्हुनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे ऐं इन्हनि जो सपोर्ट कंदड़नि खे बि गिरफ़्तार कयो वञे। वॾी महिरबानी दोस्तों, वीडियो जेकॾहिं पसंदि आयो आहे त हिनखे शेयर ज़रूरु कजो ताकी इहा ॻाल्हि गवर्नमेंट ताईं ऐं हुकूमत ताईं पहुचे।